मदीने जे मीर जे कदमन जे दस जो मुकाबलो नथो करे सके। हुजूर जो शान सभनी खां मथे आ। मदीने जे मीर जो शान सभनी खां। हुजूर जा आशिक जरूर ॻाल्हाइनि। हुजूर जो शान सभनी खां। अबा मदीने जे मीर जो शान सभनी खां। हुजूर जहिड़ो न को ॼायो न को ॼमंदो। मदीने जे मीर जहिड़ो न को आयो न को ईंदो। हुजूर जो शान सभनी खां मथे आ। मदीने जे मीर जे ज़िंदगी जा ॿ वॾा सफ़र आहिनि। हिकु मेराज जो ऐं ॿियो हिजरत जो। हिकु मेराज जो सफ़र ऐं ॿियो हिजरत जो सफ़र। मेराज जे सफ़र के क़ुरान हितां शुरुआत कई। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। रब तो फरमाए सुब्हानल्लज़ी, पाक हुआ ज़ात जे पंहिंजे महबूब के सैर करायो। तव्हांखे सैर जी ज़रूरत पवंदी आहे, नवाब शाह वेंदा आहियो। तव्हांखे सैर जी ज़रूरत पवंदी आहे, कराची वेंदा आहियो। तव्हांखे सैर जी ज़रूरत पवंदी आहे, कोइटिया ऐं मरीअ वेंदा आहियो। हिते रब तो फरमाए मां पंहिंजे महबूब के सैर करायो। छाजो? जन्नत जो, अर्शन जो ऐं आसमाननि जो सैर करायो। हे मदीने जे मीर जो मक़ाम आ। हे हुजूर जो एजाज़ आ, जो जनाब जिब्राइल मेराज वारी रात मदीने जे मीर खे वठण आयो। मीर खान लिगारी वारो मुझो शहीद बाबो हीअं फरमाईंदो हो। मां पंहिंजे शहीद वालिद जा लफ़्ज़ दोहराइण थो चाहियां त जॾहिं जनाब जिब्राइल मदीने जे मीर खे वठण आयो, साईं जन आरामी हा, साईं जन सुतल हा, साईं जन निंड में हा। जनाब जिब्राइल रब के अर्ज कयो, मौला महबूब त आरामी आ, महबूब त सुतल आ, महबूब के कीअं उथारियां? महबूब के कीअं उथारियां? रब चयो जिब्राइल नूरानी मखलूक जो सरदार आ न, नूरानी मखलूक जो सरदार आ न। हे पंहिंजा काफूरी चप, हे पंहिंजा नूरानी चप मदीने जे मीर जे कदमनि जे तिरिन ते रख। हुजूर जे कदमनि जो बोसो वठ, मदीने जे मीर जे कदमनि खे चुम। हुजूर जे कदमनि खे चुमण तुंहिंजो कम आ, महबूब खे जागाइण मां रब जो कम आ। वो जो शहीद वालिद फरमाईंदो हो त कंहिं तख़य्युलात जो दुनिया में जनाब जिब्राइल खां पुछो, जिब्राइल ॾे त हाल अहवाल। हे जो चप रखी मदीने जे मीर जे कदमनि ते, हे जो बोसो वरतई मदीने जे मीर जे कदमनि जो, हे जो नूरानी कप चप, हे जो काफूरी चप मदीने जे मीर जे कदमनि ते रखी, ॾे त हाल अहवाल। शहीद वालिद हीअं फरमाईंदा हा, तख़य्युलात जे दुनिया में जनाब जिब्राइल चयो त न जन्नत, न जन्नत, न जन्नत की गलियों में देखा, न जन्नत, न जन्नत की गलियों में देखा, मज़ा जो मोहम्मद की तलियों में देखा। जन्नत में भी उहो मज़ो कोन्हे जेको मज़ो रब मदीने जे मीर जे कदमनि में रखी छॾियो आहे। जन्नत में भी जनाब जिब्राइल चयो, जन्नत में भी उहो मज़ो कोन्हे जेको मज़ो रब मदीने जे मीर जे कदमनि में रखी छॾियो आहे। कदमनि त ॻाल्हि यादि आई, अब्दुल कयूम कदमनि त ॻाल्हि यादि आई। साईं जन जो सफ़र छाते थियो मेराज जो? ॿियो ॿियो अॻिते हलो। बुराक जवाब दुरुस्त आहे, रफ रफ जवाब दुरुस्त आहे। अॻिते ॿुधायो। बुराक ते, रफ रफ ते, फरिश्तनि जे परनि ते, जनाब जिब्राइल जे परनि ते। अञा हिकिड़ो सफ़र ॿियो बि आहे। हज़रत अबू बकर मेराज में न आहे, हिजरत में आहे। जी सब्र कर, अचां तो न थे। बुराक मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं सवे कदमनि ते ॻाल्हि यादि आई।
मां मदीने जे मीर जे मेराज ते चंद लफ्ज़ ॻाल्हाए करे उस शाकाने मोहम्मद मुस्तफ़ा जे लिस्ट में नालो लिखाइण थो चाहियां। कदमन ते ॻाल्हि याद आई त न जन्नत की गलियों में देखा मज़ा जो मोहम्मद की तलियों में देखा। कदमन ते ॻाल्हि याद आई। बुराक पहिरियों सफ़र मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं तवज्जो सां शाकाने मुस्तफ़ा ॿुधो। पहिरियों सफ़र बुराक ते। बुराक छाकां वरतल आहे? बर्क जी माना चाहे ॻाल्हाए अबा बुराक चाको वरतला बर्क जी माना चाहे बुराक वरतला बर्क खां। बर्क जी माना बिजलिया मत मीर खान लिगारी वारा समझन त मदीने जे मीर बुराक ते सफर कयो त बुराक जो कमाल हो, बुराक जो कमाल न हो, मदीने जे मीर जे कदमन जो कमाल हो। छो त नजर कर जाते जाते मदीने जे मीर जा कदम लगो हिन उहे गोई खणी वियो हिन। अम्मा हलीमा जी डाची ते नजर कर। सवारी ते अम्मा हलीमा आई डुबरी सवारी आ हली न थी सके। वापसी ते मदीने जो मीर सवारी ते आ अम्मा हलीमा जी डाची गोए खयूं थी वने। सहेलिन पुछो हलीमा हलीमा सवारी मटाई थई छा? अम्मा हलीमा चयो सवारी नाहे मटाई सवार मटायो आ। हे सवार जे कदमन जी बरकता जो अम्मा हलीमा जी डुबरी डुबरी डाची सभनी सवारन खां गोए खणी वई। हे कदमन जी बरकत ही अम्मा हलीमा अकेली हलीमा दाई हुई मदीने जे मीर जा कदम लगा। अम्मा हलीमा कायनात जे दाइन खां गोए खणी वई। हे हिजरत वारी रात नजर कर जनाबे सिद्दीक अकबर जा कदम मदीने जे मीर जे कुल्हन ते लगा। बाद सिद्दीक अकबर कायनात जे इंसानन खां कोई खणी वियो त मेराज वारी रात मदीने जे मीर जा कदम बुराक ते लगा। बुराक कायनात जे सवारन खां कोई खणी वई। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अजमते मुस्तफा, मकामे मुस्तफा। ए बुराक जो कमाल ना है मदीने जे मीर जे कदमन जो कमाल आ। बुराक जी सवारी रफ रफ जी सवारी फरिश्तन जे परन जी सवारी जनाबे जिब्राइल जे परन जी सवारी। मीर खान वारो जिब्राइल रुकजी वियो बिहजी वियो। जिब्राइल कीअं बिहजी वे? साईं हिकिड़ो कदम भी अॻिते हलंदुम पर सड़ी वेंदा अॻिते नथो हली सघां। जाते जिब्राइल जी हद आखिरी ही। हे तवज्जो खपे मीर खान वारो पंजी सवारी सुम्मदना जिब्राइल बिहजी वियो। रब आवाज ॾिनो सुम्मदना ओ महबूबा जिब्राइल बिहजी वियो त छा थी पियो? सुम्मदना ओरे या न सुम्मदना जातो जिब्राइल जो मकाम खत्म थियो उतां मदीने जे मीर जो मकाम शुरू थियो। सुम्मदना फतदल्ला रब तो फरमाए मां महबूबा के चयो महबूबा ओरे या न। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अजमते मुस्तफा। सुम्मदना महबूबा ओरे या न। जरे ब माण्हू स्टेज ते भी ओरे थींदा आहिनि ॿिए खे तजस्सुस थींदो आहे अलाए छो ओरे थिया आहिनि केतिरो ओरे थिया आहिनि। हिते 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 तवज्जो उलमा तव्हांजे ज़ोक़ जे लाइ। सुम्मदना रब फरमायो महबूब ओरे आ न। सुम्मदना रब फरमायो महबूब ओरे आ न। साईं जन ओरे थिया तजस्सुस आहे केतिरो ओरे थिया। रब फरमायो सुम्मदना फतदल्ला तव्हांखे छा आहे केतिरो ओरे थियो? मां ॼाणा मुंहिंजो महबूब ॼाणे केतिरो ओरे कयो थमांसि। सुम्मदना फतदल्ला केतिरो तव्हांखे छा आहे?
मां ॼाणा महबूब ॼाणे घणो रे मौला पोइ बि ख़बर पए घणो रे क्यों थसी घणो वेझो क्यों थसी रब तो फरमाए फकान क़ाब कौसैन औ अदना फकान क़ाब कौसैन औ अदना मां रहमत जो सब पर्दा खजाए छड़िया हो महबूब मां खे पियो तके मां महबूब खे पियो तकिया ए मेराज मुस्तफ़ा है सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब कौसैन औ अदना जरे काफ़रन रब मिसाल माण्हुनि जे दरमियान जो ॾिनो जॾहिं काफ़रनि जा ॿ कबीला पाण में ठहंदा हा सरदार पाण में सुलह कंदा हा हिक ॿिए सां दुश्मनी ख़त्म कंदा हा पोइ छा कंदा हा मके में सरदार कबीलनि जा सरदार जॾहिं सुलह कंदा हा पोइ मैदान ते ईंदा हा माण्हुनि खे सॾींदा हा पोइ हिकिड़ो सरदार ॿियो सरदार जेका पाण में सुलह कंदा हा पंहिंजी नियामनि खे गॾाईंदा हा नियामनि खे हिक ॿिए जे वेझो कंदा हा वेझो करे हिक ॿिए जे नियामनि खे वेड़ींदा हा वेड़ींदा हा एतिरो वेड़ींदा हा जो ॿिनि नियामनि खे हिक करे हिक नियाम मां तीर छॾींदा हा इहो पैगाम हूंदो हो कबीला त अलॻि आहियूं लेकिन असांजी नियाम हाणे हिक आहे हिन जो दोस्त मुंहिंजो दोस्त हिन जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन हिन जो सजन मुंहिंजो सजन हिन जो मुखालिफ मुंहिंजो मुखालिफ रब फरमायो ثم دنا فتدلى فكان قاب قوسين او ادنى एॾो वेझो कयो थमास मुठी छॾ जाए महबूब जो करीबी महबूब जो वेझो मुंहिंजो वेझो महबूब जो मुखालिफ मुंहिंजो मुखालिफ ثم دنا فتدلى एॾो वेझो कयो मास एॾो वेझो कयो मास एॾो वेझो कयो मास जीअं तूं ॿ कमानियूं पाण में वेझो कंदो आहे त रब खे ख़बर हुई त मतां 15वीं सदीअ जो को माण्हू अचे ऐं 15वीं सदीअ जो अची चवे रब एॾो वेझो कयुसि जीअं ॿ कमानियूं वेझियूं थींदियूं आहिनि इन जो मतिलबु आहे त महबूब भी अल्लाह हुआ आलिमुल गैब मुश्किल कुशा है हाजत रवा है हर जगह ते वाजिबुल वजूदा अल्लामुल गुयूबा मुख्तार कुल्ला अगली आयत में रब फरमाए फऔहा इला अब्दिही मा औहा फऔहा इला अब्दिही मा औहा वेझो त कयो थमोस रहमत जा पर्दा त खजाए छॾियम महबूब खे रात जे हिकड़े पहर में जन्नत जो सैर करायुम जहन्नम जो सैर करायुम अर्शे मुअल्ला ते घुरायुम लेकिन याद रख जाए फऔहा इला अब्दिही मा औहा इला अब्दिही इला अब्दिही इला अब्दिही वेझो त कयो थमोस पर मां अल्लाह हो मुंहिंजो बंदो नारे तकबीर मेराज मुस्तफा अजमत मुस्तफा मकाम मुस्तफा मीर खान वारो अज उन मदीने जमीर जे शान में असांजे इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में कलमे जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कई थी वञे अज मलऊन औरतूं थी करे नऊज़ बिल्लाह मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी थियूं कनि माण्हू उथी करे मुसन्निफ़ मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कंदे किताब था लिखनि आसिया मलऊना कायदियानी मलऊन मुसन्निफ़ ऐं रात जे हिकड़े पहर में जहाज घुराए खुसूसी जहाज़न में अदालत जंहिंखे चयो त हीअ औरत मदीने जे मीर जी गुस्ताख इनके तख्ते-ए-दार ते लटकायो इनके फांसी ॾियो पाकिस्तान जे हुक्मराननि उन मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कंदड़ औरत खे जेके पाकिस्तान जे अदालतुनि सज़ाए मौत ॾिनी खुसूसी जहाज़न में रवानो करे अमेरिका जे सदर वटि पहुचायो एड़नि हुक्मराननि ते लानत न हुजे अब एड़नि हुक्मराननि ते लानत न हुजे ओ कायदियानी गुस्ताखे रसूल कादियानंते देखो गुस्ताखे रसूल जो यारा देखो गुस्ताखे रसूल जो यारा गुस्ताखे रसूल हुक्मरानंते हो कायदियानी मुसन्निफ
अदालत में पेश कयो वयो त इन हुजूर जे शान में गुस्ताखी कयो। अदालत उनके सजा ॾिनी, जेल में वयो। इमरान खान उन हुजूर जे गुस्ताख कायदानी मुसन्निफ के अलग जहाज किराए ते कराए अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रंप जे खिदमत में मोकिलियो। मीर खान वारो मदीने जमीर शाफी महशर साकी कौसर बुलंद बाला कदर रहमत जे समंदर फरमायो मुसलमान गुनहगार थी सके तो मुसलमान बेगैरत न थो थी सके। अज हिन मीर खान लगारी जे हिन औलिया अल्लाह कॉन्फ्रेंस में असा इकरार था क्यों गुनहगार जरूर आहियूं, ऐबदार जरूर आहियूं, सियाहकार जरूर आहियूं, खताकार जरूर आहियूं, बदतरीन मुजरिम जरूर आहियूं, पर असांजे मदीने जा साईं, असांजे मदीने जा मीर असां बेगैरत न आहियूं। वचन ऐं वाइदो था कयूं जेस ताईं जान में रक्त जो आखिरी कतरो मौजूद है खत्म नबुव्वत की चौकीदारी कंदा रहंदासीं। तकबीर, खत्म नबुव्वत, खत्म नबुव्वत, नारे तकबीर। पिंडाल खां वॾो मजमुआ ऐं असां सभु हुजूर जा आशिक़ आहियूं। अब केड़ा केड़ा हुजूर जा आशिक़ आहियो हथ त खणो मां ॾिसां माशा अल्लाह। त पोइ आशिक़नि जो आवाज़ मां मदीना मुनव्वरा ताईं पुॼाइण थो घरां त उहो मदीने जा साईं कंठ कपाए सघूं था, ख़त्म नबुव्वत जी तौहीन बर्दाश्त नथा करे सघूं। पबन के दोहल ख़त्म नबुव्वत जो नारो लगाए करे इन्हनि खे पैगाम ॾियो त ॿुधी छॾियो नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐनी मां है सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐनी मां है डराता है मुझे क्यों दारो रसन से अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐनी मां है। तकबीर, खत्म नबुव्वत, मां ताईं आवाज़ नथो पुॼे। मां हुजूर जे आशिक़नि जो आवाज़ इमरान खान ताईं यहूदन ऐं हनूदन जे एजेंटनि ताईं पुॼाइण थो घुरां त ॿुधी छॾियो हे पंहिंजनि मथनि सां कफन ॿधी करे ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी जे लाइ तयार आहिनि। खत्म नबुव्वत, गुलामिया रसूल में, गुलामिया रसूल में, गुलामिया रसूल में। मीर खान वारो डरिजी विया आहियो?